वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त IMF जा ॾुखिया शर्त पूरा करे छॾिया आहिनि। मईशत में सुधारो अची रहियो आहे। सऊदी अरब, गॾियल अरब इमारातुनि ऐं चीन हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान जो साथ ॾिनो। तुर्किया जे सदर रजब तय्यब एर्दोगान जी गॾियल क़ौमुनि में फ़लस्तीन बाबति तक़रीर साराह जोगी हुई। तुर्किया जे सदर सां मुलाक़ात में मुख़्तलिफ़ मामलनि बाबति ॻाल्हियूं थियूं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी तुर्क सदर तय्यब एर्दोगान ऐं मालदीव जे सदर डॉक्टर मेज़ो सां धारदार मुलाक़ात। IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जो इजलास रहियो आहे। पाकिस्तान खे $70 अरब कर्ज़ मिलण जी मंज़ूरी जी उम्मीद। IMF इजलास में पाकिस्तान लाइ $70 अरब जे प्रोग्राम जी मंज़ूरी बाबति गौर कयो वेंदो। पाकिस्तान ऐं IMF में 12 जुलाई ते एक्सटेंडेड फैसिलिटी कर्ज़ प्रोग्राम तय थियो हो। कर्ज़ मंज़ूरी सां पाकिस्तान में मुआशी ऐं मटासटा जा ज़ख़ीरा बहितर थींदा। पाकिस्तान ते अदायगियुनि जो दबाउ घटि थींदो। मुआशी इस्तेहकाम लाइ पाकिस्तान खे टैक्स आमदनी वधाइणी पवंदी। रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त मईशत जी मज़बूती लाइ पॉलिसियुनि जो तसलसल अंतर आहे। थोरे अरसे में डिजिटल दहशतगर्दी वधी वई आहे। डिजिटल दहशतगर्द सोशल मीडिया ज़रिए माण्हुनि जी ज़हनियत ख़राब करे रहिया आहिनि। फेक न्यूज़ मुआशरे में नफ़रत पखिड़ण जो सबबु बणिजी रहियूं आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं अॻूणे वज़ीर-ए-आज़म नवाज़ शरीफ ख़िलाफ़ तोशाखाना केस वापसि। नेब खे उमाण जी दरख़्वास्त फ़ैसिलो महफ़ूज़। इस्लामाबाद जे एहतसाब अदालत पारां 14 अक्टूबर ते महफ़ूज़ फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। ओस्ता मोहम्मद जे ॻोठ रब्तानी मक्सी में पुरानी दुश्मनी तां फायरिंग, ॼणो क़तल, हथियारबंदनि गोलियूं हणी हुसैन मक्सी खे क़तल करे छॾियो। इलाइक़े में ख़ौफ़-ए-राज़। खानपुर वेझो हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते घोटकी वासी पर ड्राइवर खे अगवा करे विया। ट्रांसपोर्टनि पारां फैज़ू स्टॉप वटि एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ट्रैफ़िक मुअतल। अॻवाननि जो चवणु आहे त ड्राइवर मोहम्मद वहीद खे बाज़ियाब कराए बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। कंधाकोट में वधंदड़ बदअमनी ऐं भत्ते जी पर्चियुनि ख़िलाफ़ शहरनि पारां एहतिजाजी रैली ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त धाड़ियल वापारियुनि ऐं दुकानदारनि खे भत्ते जूं पर्चियूं माणे रहिया आहिनि। पुलिस अमन क़ाइम करण में मुकमल तौर नाकाम थी वई आहे। कश्मीर ज़िले मां धाड़ियल राज जे ख़ात्मे लाइ जमात इस्लामी पारां एहतिजाज रैली। अॻवाननि जो चवणु आहे त हिकु साज़िश तहत कश्मीर ज़िले जो अमन तबाह कयो वियो आहे। धाड़ियल सरियाम माण्हू अगवा कनि था। पुलिस ऐं सरकार ख़ामोश आहे। कंगवाणी में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी ऐं सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त रोज़ानो धाड़ियलनि तरफ़ां शहरनि खे भत्ते जूं पर्चियूं ॾिठियूं वञनि। ॾोहारनि जीअण जंजाल करे छॾियो आहे। पुलिस अमन क़ाइम करण में नाकाम रही आहे। ऐं कोट गुलाम मोहम्मद वेझो अली मॉडल टाउन वेझो ट्रक ऐं कार में टक्कर। ज़ाल मुड़ुस फोत, संदन पुट ऐं ड्राइवर ज़ख़्मी। हादसे में इरफान क़ाइमखानी ऐं संदसि घरवारी नाज़मा क़ाइमखानी फोत थी विया।